پر जेकर मुंहिंजी तव्हां सां मोहबत हुजे, प्यार ऐं कुर्ब हुजे, ऐं मोट में तव्हां उन प्यार, उन मोहबत, उन कुर्ब जो क़दुरु न कयो त पोइ मोहबत जी जाइ ते नफ़रत पैदा थी। अल्लाह जी मोहबत, अल्लाह जो प्यार, अल्लाह जो कुर्ब अथव क़ुरान। पोइ जेकर क़ुरान जो क़दुरु कयोसीं, ॼण अल्लाह जे प्यार, अल्लाह जे मोहबत, अल्लाह जे कुर्ब जो क़दुरु कयोसीं। क़ुरान जो क़दुरु न कयोसीं, ॼण अल्लाह जे प्यार, अल्लाह जे मोहबत, अल्लाह जे कुर्ब जो क़दुरु न कयोसीं। पोइ जेकर मूं तव्हां ते कावड़ कई, नफ़रत कई, तव्हांखे कोई नुक़सानु कोन थींदो, पर अल्लाह जी कावड़, अल्लाह जी नफ़रत खे दुनिया में कोई हज़म न करे सघियो। सो सभु वाइदो कयूं त क़ुरान जो क़दुरु कंदासीं। क़ुरान जो क़दुरु इहा आहे त क़ुरान मजीद जीअं चवे उएं कजे। हिकिड़ो शख़्स आहे, पीउ सां मोहबत ॾाढी अथसि, पीउ सां प्यार ऐं कुर्ब ॾाढो अथसि, पर पीउ चए बाबा पाणी त प्यार, चई बाबा मोहबत तोसां ॾाढी आहे, पर पाणी वञी पाण पी। हिन पीउ जो क़दुरु कयो। असां बि क़ुरान मजीद खे सीने सां लॻायूं, चुमियूं ॾियूंसि, अखियुनि सां लॻायूं, भली शइ आहे। क़ुरान जो जेतिरो अदब कजे घटि आहे। 10 पोथियूं वेड़े करे पिंगे में लोॾिजे, सुठी शइ आहे। पर क़ुरान मजीद जीअं चवे उएं न कयूं, इहो उन नादान ऐं बेवकूफ़ पुट वांगुरु आहे जो पीउ सां मोहबत ॾाढी अथसि, पर पीउ चएसि बाबा पाणी प्यार, चई बाबा मोहबत ॾाढी आहे, पर पाणी वञी पाण पी। अल्लाह जे रसूल सां मोहबत, अल्लाह जे क़ुरान सां मोहबत, उन जो क़दुरु इहो आहे त अल्लाह जे रसूल जो चयो वठिजे, अल्लाह जे क़ुरान जो चयो वठिजे। इन जे करे रसूल सल्लम फरमायो, रब ताली यक़रउल क़ुरआन वल क़ुरआन यल्लनु। फरमायो केतिरा माण्हू क़ुरान मजीद पढ़ंदा आहिनि, पर क़ुरान मजीद रहमत जे बजाय लानत लानत पियो कंदो अथनि। छो त क़ुरान मजीद पढ़ंदा आहिनि, पर क़ुरान मजीद जो चयो कोन वठंदा। क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो, वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ वला तन्हरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो, मां रब तव्हांखे पारक थो कयां त इबादत अल्लाह जी कयो, रुकू अल्लाह जो कयो, नज़रो न्याज़ अल्लाह जो कयो, बास अल्लाह जी पासियो। बे नंबर ते फरमायो, बिल वालिदैनि इहसाना, पंहिंजे पीउ ऐं माउ सां सुहिणे नमूने सां हलो। पीउ माउ जी ख़िदमत कयो, उन्हनि सां ॻाल्हायो त अदब ऐं एतिराम सां ॻाल्हायो। हाणे जेकर कोई असांजो मुस्लमान पंहिंजे घर में पीउ ऐं माउ खे गारियूं ॾेई, पीउ ऐं माउ जी बेइज़ती करे, पंहिंजी पीउ ऐं माउ खे बुजा ॾेई करे वरी अचे मस्जिद में क़ुरान जे आयत जो दौर कंदो त क़ुरान जी इहा आयत लानत न कंदसि त ॿियो छा कंदसि? हिन रहमत कंदसि।
قرآن مجید لعنت کرے چون سڑے لعنت تھئی لعنت تھئی ماں تو چاہیں دا پی ماں جی خدمت کر پی ماں جی عزت کر پی ماں سا ادب احترام سا گالا تو علی پی ماں کی گن دئی پی ماں جی بیستی کرے وہ جو دور تو کرے وہ قرآن چود سو لعنت تھئی مرا گھڑی تئیں قیامت جے دیوار تئیں یا پھٹکار ہو جائے رب طالٍ يقرأ القرآن والقرآن يلأن گھنا مانو قرآن پڑھدا ہن پر قرآن مجید رحمت جے بجا لعنت کندو تن چھو تا پڑھدا قرآن پر چيو قرآن جو کوڑ وٺندا قرآن مجید میں اللہ سے فرمایا وَإِن يَمْسَسْكَ اللَّهُ بِضُرٍّ فَلَا كَاشِفَ لَهُ إِلَّا هُوَ قرآن تو فرماتا ہوں جو مشکل کشا صرف اللہ ہوا نہ نبی مشکل کشا نہ علی مشکل کشا نہ ولی مشکل کشا نبی این علی این ولی جو اللہ تھا آنے دیکھنا کوئی ایسا جو مسلمان گھر میں ہوتا کمیں بنگلے میں ہوٹل تے روڈ تے رستے تے نارانے سی نبی بھی مشکل کشا علی بھی مشکل کشا ولی بھی مشکل کشا وریہ جے مسجد میں قرآن جینے آیت جو دور کندو وَإِن يَمْسَسْكَ اللَّهُ بِضُرٍّ فَلَا كَاشِفَ لَهُ إِلَّا هُوَ تواں ٻڌايو قرآن جي آيت لعنت نہ کندس ته ٻيو ڇا کندس قرآن چوندو سڙي لعنت تئی ماں تو چوئين ته مشکل کشا اللہ ہوا تو دور جي نبی بھی مشکل کشا علی بھی مشکل کشا ولی بھی مشکل کشا ہمیں لعنت تھئی قیامت جی دیوار تئیں یا پھٹکار ہو جائی رب طالٍ يقرأ القرآن والقرآن يلأن نبی سے فرمایا گھنا مانو قرآن پڑھندا پر قرآن مجید رحمت جی بجا لعنت کندو تھن چھو تو پڑھندا قرآن پر چيو قرآن جو کون مڃيندا قرآن